अस्सलाम वालेकुम। हिन खिते जा भेणूं भाइरो, सभ खां पहिरियां आउं मरीअ में थियल साने ते अफ़सोस जो इज़हार कयां थो। ऐं अॼु मुंहिंजे हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त आउं तव्हांखे ॿुधाए सघां त हिन मुल्क में छा पियो थिए ऐं हिन मुल्क जा जेके हुकुमरान आहिनि उन्हनि जो किरदारु छा आहे। काल्ह जेको मरीअ में वाक़ियो थियो आहे, सानियो थियो आहे, उन में 22 खां मथे माण्हू मारिजी चुका आहिनि ऐं अंग उन्हनि जो अञा वधे पियो। चवनि था त बर्फ़ानी तूफ़ान आयो ऐं उन खां पोइ केतिरियूं ई गाॾियूं फासी वियूं ऐं उन्हनि गाॾियुनि में जेके वेठा हुआ उहे वाॼाईंदा रहिया मदद लाइ, पर उन्हनि जी मदद लाइ केरु कोन पहुतो। 20 कलाकनि ताईं उहे गाॾियुनि में फाथल रहिया, सॼी राति उहे गाॾियुनि में फाथा रहिया ऐं मदद लाइ वाॼाईंदा रहिया, पर हुननि वटि केरु कोन पहुतो। इन जे करे केतिरा ई ख़ानदान चट थी विया। हिकिड़ो ख़ानदान त 8 माण्हुनि ते ॿधल हो, उन्हनि में 4-5 ॿारड़ा हुआ, ज़ाल मुड़ुस हुआ, सभु गाॾीअ में वेठा हुआ ऐं उहे फ़ौत थी विया। ऐं असांजो जेको वज़ीर आज़म आहे इमरान ख़ान, उहो चवे थो त माण्हुनि जो कमु कहिड़ो हो, जॾहिं थधि वधी वई त माण्हू छो विया, मरण जे लाइ विया हुआ त मरंदा न। ऐं हुन नोटिस वरितो आहे ऐं कमेटी जोड़ी अथसि। कमेटी छा जी, सिधी साईं जेका आहे नाअहली हिन जी, उनजे इलाइक़े जे इंतिज़ामिया जे माण्हुनि खे हटाए, सिधो संओं हुकुम जारी करे। ऐं जेको वज़ीर आहे जंहिंजी ज़िम्मेवारी आहे उनखे बि हटाए। वज़ीर आज़म इन ई लाइ थियो आहे। इहो जेको कमेटियूं जोड़ण जो कमु आहे न, इहो आहे सुप्रीम कोर्ट जो या अदालतुनि जो या जेके पुलिस वारा अहिड़ा जेके इंतिज़ामी माण्हू आहिनि उहे कमेटी जोड़े सघनि था। हीअ त वज़ीर आज़म आहे, हीअ चूतियो आहे। हीअ त वज़ीर आज़म आहे। वज़ीर आज़म खे हुकुम जारी करणु घुरिजे ऐं माण्हुनि खे हटाइणु घुरिजे जेके ज़िम्मेवार आहिनि, ऐं माफ़ी वठणु घुरिजे अवाम खां। जेके माण्हू मरी विया आहिनि उन्हनि जे ख़ानदान खां उनखे माफ़ी वठणु घुरिजे इमरान ख़ान खे, पर हीअ माफ़ी नथो वठे। ऐं चवनि था त ॿिए तरफ़ इहा ॻाल्हि आई आहे साम्हूं मीडिया रिपोर्टुनि में त 5 जनवरीअ ते माण्हुनि खे बर्फ़ानी इलाइक़नि में न वञण जो मौसमियात खाते तरफ़ां चयो वियो हो, पर मौसमियात खाते खे केरु थो पुछे। माण्हू नज़रअंदाज़ कंदा आहिनि इन्हनि इदारनि खे, छो जो इहे इदारा पंहिंजी साख विञाए चुका आहिनि। पाकिस्तान जा घणा इदारा माण्हू उन्हनि ते एतबार कोन कंदा आहिनि, उन्हनि खे नज़रअंदाज़ कंदा आहिनि। हलो भला माण्हू नज़रअंदाज़ कनि था, पर जेकी उते जी इंतिज़ामिया आहे, इहे इदारा अलर्ट जारी कंदा ई उन जे इलाइक़े जी जेका इंतिज़ामिया आहे उन लाइ आहिनि त उहा जोॻा उपा वठे ऐं माण्हुनि खे उन्हनि इलाइक़नि में वञणु न ॾे। पर हुननि अहिड़ो को बि कमु न कयो। हू जेको फवाद चौधरी चए थो त 3 ॾींहंनि में लखें गाॾियूं दाख़िल थियूं आहिनि मरीअ में ऐं हज़ारें ख़ानदान जेके आहिनि उहे अञा ताईं उन में फाथल आहिनि मरीअ में। उनखे कढण जे लाइ इस्लामाबाद पुलिस आहे ऐं मरीअ जी पुलिस आहे ऐं फ़ौज, रेंजर्स, ॿिया इदारा जेके आहिनि कमु कनि पिया, पर रुॻो हुननि खे कढण जे लाइ कमु कनि पिया। पर हुननि खे जेके माण्हुनि खे सहूलियतूं, इलाज जूं सहूलियतूं ऐं मानी खाधे पीते जो सामान ऐं ॿियो जेके गरम कपिड़ा, उहे शयूं हुननि खे पहुचाए न पियूं वञनि। ऐं उन बावजूदि हिननि खे रुॻो बसि हिननि खे इहा दिमाग़ में ॻाल्हि आहे त असीं माण्हुनि खे कढूं ऐं हितां कढी माण्हुनि खे जान छॾायूं, घरु रवानो कयूं। घर त रवानो कंदा तव्हां, पर उन कढण दौरान उन्हनि खे जेको वक़्तु लॻंदो, माण्हुनि खे जेका तकलीफ़ूं थींदियूं, उन तकलीफ़ खे ख़तमु करण जे लाइ या उन खे तकलीफ़ खे मुंहुं ॾियण जे लाइ तव्हां कहिड़ा इंतिज़ाम कया आहिनि। राति बि हिकिड़ी नंढड़ी वीचारी गुज़ारे वई, उनखे चवनि था त निमोनिया थी वियो ऐं उनखे इस्पताल कोन पहुचायो वियो टाइम ते, इन करे उहा गुज़ारे वई। हाणे इहा आहे हालति हिननि इदारनि जी। हेॾा इदारा मौजूदु आहिनि ऐं रेंजर्स, फ़ौज ऐं जेके पुलिस, सभु इमदादी टीमूं मौजूदु आहिनि। उन्हनि जी मौजूदगीअ में नंढड़ी गुज़ारे वई, इलाज बि त मतिलबु हे अञा ताईं माना हिन खे सम्झ में ॻाल्हि कोन आई आहे त असांखे करणु छा खपे। हिननि जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा हिन खे ख़बर कोन्हे त कहिड़ी ज़िम्मेवारी असांजी आहे, असांखे कमु कीअं करणु घुरिजे, इहा हिन खे ख़बर ई न आहे, छो जो कमु कयल ई न आहे न हिननि जो, न आहे हिननि जो। सो आवाम खे आउं अपील कंदुसि त हिननि खे वधि खां वधि हिननि खे ईंदड़ इलेक्शन में अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾियो जेके अवां जा घटि में घटि कम त करे सघनि। रुॻो सरदारनि खे ऐं हे जेके इमरान ख़ान जहिड़ा माण्हू अची हवाल कटींदा, बसि उनखे हवाली माण्हुनि खे वोट ॾेई था छॾियो। पोइ तव्हां जेको लोड़ियो था, अॼु जेको हालति आहे, हे सानियुनि जे मथां सानिया थियनि था। रेल पहिरियां हिकिड़ो वाक़ियो थियो, रेल में माण्हू सड़ी मरी विया, ऐं जेके हाणे जेको थियो आहे बर्फ़ानी तूफ़ान आयो आहे
बर्फ़ में फासी माण्हू मरी वञनि था, सीअ में माण्हू मरी वञनि था, बाहि में माण्हू सड़ी मरी वञनि था। इहो हिकिड़ो कुदरती अज़ाब आहे असां ते। इहे असांजा करतूत आहिनि। असांखे पंहिंजे करतूतनि ते नज़र करणु घुरिजे ऐं असांखे अहिड़नि माण्हुनि खे हुकूमत में न अचणु ॾियणु घुरिजे जेके असांजो हिते ॿेड़ो ॿोड़े था छॾीनि था। असांजे ॿारनि जे मौत जा ज़िम्मेवार आहिनि इहे। इन्हनि माण्हुनि खे अलाह हिसाबु वठंदो अॻिते हली, पर हिन मुल्क जे अवाम खे अखि पटणु घुरिजे ऐं हिन खां हींअर ई हिसाबु वठणु घुरिजे।